अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही जेको असां गड़ियसन में मौजूद आहियूं। अवी ॾिसी सघो था त मुसलसिल बरसात जो सिलसिलो जारी आहे। हर 6 घंटनि बाद बरसात पंहिंजे ज़ोर शोर सां जेको हली रही आहे। हिते असां सां मौजूद आहिनि गड़ियसन जो क़ाबिल एतिराम उस्ताद दाद मोहम्मद जमाली, मुजीब रहमान सरकी, माशूक अली सरकी, अर्ज़मान कंडराणी, अब्दुल्ला मोरो। वधीक तासुरात वठंदासीं इन्हनि खां त इन्हनि जो बरसात जे हवाले सां, निकाल जे हवाले सां छा चवणु आहे। साईं कारे वाह दाद सा दाऊद मोहम्मद थोड़ो हेरे हेरे मोगियो सरे अबा शर्म छो तो करे। अल्लाह जी कुदरत आया ॾिनो आहे, तू असां ॾिनो आहे जरा कुदरत तारे में ता छो जेको ज़ोर न आहे। कुदरत तारे जे बरसात आहे ता छो ज़ोर न बरसात जे हवाले सां तू असांखे ॿुधाए त नुक़सान छा थियो आहे, पाणी केतिरो बीठो आहे ऐं ज़मीना केतिरियूं जेको आहे सो पाणी हेठि आहिनि। हुकूमत खे कहिड़ा क़दम खणणा घुरिजनि, इन हवाले सां थोरो आगाह कजो साईं। कुदरत तारे जो जेको निज़ाम आहे कुदरत तारे बस कुदरत तारे जो निज़ाम आहे, इन ॻाल्हि खे तस्लीम कयूं था। तौबा दर अल्लाह जे दर तौबा कयूं था, अल्लाह खां माफ़ी घुरूं था, माफ़ी जा तलबगार आहियूं, गुनहगार आहियूं। बहरहाल हाणे नुक़सान जे अज़ाले जे लाइ हुकूमत खे कहिड़ा क़दम खणणा घुरिजनि ऐं उन खां अलावा जेको हे बरसात जो सिलसिलो जारी आहे त जेको घटियुनि में रोडनि रस्तनि ते पाणी बीठो आहे त ऐं ज़मीननि जे फसलुनि में जेको पाणी आयो आहे त उनखे कहिड़े तरीक़े सां निकाल कराइजे, इन हवाले सां थोरो ॻाल्हायोसीं। साईं दादवाने, साईं दाऊदे हे असांजो शऊर आहे सिंध जो, हे उस्ताद आहे समाज जो जेको समाज जेको उस्ताद जेको शऊर ॾींदड़ आहिनि, उहे बि ॻाल्हाइण जे लाइ गूंगा ऐं ज़बान ते जेको आहे सो तालो लॻल अथनि। त ॿियो आवाम छा ॻाल्हाईंदो, हाणे इजाज़त ॾींदा। अल्लाह ने के बाद सिलसिला मत साथ।